लारकानो में लीगल एड सोसाइटी तरफां तकरार जे मुतबादिल हल उनवान हेठि गॾिजाणी कोठाई वई। लारकानो जे हिक मक़ामी होटल में लीगल एड सोसाइटी तरफां तकरारनि जो मुतबादिल हल जे उनवान हेठि अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें सिंध हाई कोर्ट पारां मुक़ररु कयल सालसन गुलाम रसूल नारेजो, महमद असलम जतोई, जावेद अली गोपांग, वुमेन राइट्स सेल जे इंचार्ज नगमा मज़ारी समेत सोशल वेलफेयर, डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन, मीडिया, सिविल सोसाइटी, पुलिस ऑफिसरनि, सरकारी खाते जे मुलाज़मनि, ख्वाजा असरा, हिंदू कम्युनिटीअ जी मिस बदरी ऐं सीनियर प्रोग्राम मैनेजर अब्बास अली, हिन्ना, हुमेरा, नौमान शेख समेत पैरालीगल वॾे अंग में शिरकत कई। गॾिजाणीअ में ॿुधायो वियो त असां वटि घरू तकरार सबबि रोज़मर्रा जे नंढनि मसइलनि जे हल लाइ अल्टरनेट डिस्ट्रीब्यूट रेज़ोल्यूशन डिस्ट्रिक्ट फोरम जोड़ियो वियो आहे, जंहिंजी सरबराही रिटायर्ड चीफ जस्टिस नासिर असलम ज़ाहिद ऐं जस्टिस आरिफ खलजी करे रहिया आहिनि। गॾिजाणीअ खे फील्ड ऑफिसरनि अमीर अली अबड़ो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मसइलनि ऐं तकरारीअ जे हल लाइ कॉल फ्री नंबर 0800708006 ते फ्री कॉल करे मदद वठी सघिजे थी। ही फोरम सिंध जे शहर लारकानो, सखर, खिरपुर, नवाबशाह, दादू, हैदराबाद खां अलावा गिलगित बलोचिस्तान, इस्लामाबाद जे शहरनि में कमु करे रहियो आहे। हुननि वधीक चयो त अदालत ऐं पुलिस वञण खां बजाए साल्स ज़रिए मसइला हल करण जो ही बहितरीन फोरम आहे, जेको कानूनी बि आहे। नंढा तकरार ऐं मसइला जल्द हल थी सघनि था, उन सां माण्हुनि जो ख़र्चो ऐं वक़्तु बि बची सघंदो।